ओम शांति। अॼु जो मुंहिंजी तारीख़ आहे 22/7/2025। अॼु मिठा मिठा भाकर चवंदा मीठी मीठी ॿार। तव्हांजी पढ़ाई जो फाउंडेशन आहे प्योरिटी। प्योरिटी आहे तॾहिं योग जो जौहर भरी सघो। तव्हांजी पढ़ाई जो फाउंडेशन आहे प्योरिटी। प्यूरिटी आहे तॾहिं योग जो जौहर भरी सघंदो। योग जो जौहर आहे त वाणी में शक्ति हूंदी। प्रश्न आहे तव्हां ॿारनि खे हाणे कहिड़ो प्रयत्न पूरो करिणो। उत्तर आहे सिर ते जो विक्रमण जो बोझो आहे उनखे उतारण जो पूरो प्रयत्न करिणो। बाप जो ठही करे कोई विक्रम कयो त ॾाढो ज़ोर सां किरी पवंदा। बीके जी अगरि निंदा कराई कोई तकलीफ़ ॾिनी त ॾाढो पाप चढ़ी वेंदो। पोइ ज्ञान ॿुधाइण में कोई फ़ाइदो न हूंदो। ओम शांति। रूहानी बाप ॿारनि खे सम्झाइनि था कि तव्हां पदक खां पावन ठही पावन दुनिया जो मालिक कीअं ठही सघंदा आहियो। पावन दुनिया खे स्वर्ग अथवा विष्णुपुरी लक्ष्मी नारायण जो राज्य चइबो। विष्णु अर्थात लक्ष्मी नारायण जो कंबाइंड चित्र अहिड़ो ठातो आहे, इन करे सम्झाइबो आहे। बाक़ी विष्णु जी जॾहिं पूजा कंदा आहिनि त सम्झी न सघंदा आहिनि कि विष्णु केरु आहे। महालक्ष्मी जी पूजा कंदा आहिनि त परंतु सम्झंदा न आहिनि कि महालक्ष्मी केरु आहे। बाबा हाणे तव्हां ॿारनि खे भिन्न भिन्न रीति सां सम्झाईंदा आहिनि। सुठी रीति धारण करो। कोई जी बुद्धि में रहंदो आहे असां परमात्मा। कोई जी बुद्धि में रहंदो आहे कि परमात्मा त सभु कुझु ॼाणंदा आहिनि। असां जो कुझु सुठो बुरो कंदा आहियूं उहो सभु कुझु भॻवानु ॼाणंदो आहे। हाणे इनखे चइबो आहे अंधश्रद्धा जो भाव। भॻवानु इन ॻाल्हियुनि खे ॼाणंदा न आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो भॻवानु त पतितनि खे पावन ठाहिण वारो आहे। पावन ठाहे करे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। पोइ जो सुठी रीति पढ़ंदा उहो ऊच पद पाईंदा। बाक़ी हीअं न सम्झणो आहे कि बाप सभिनि जे दिलनि खे ॼाणंदो आहे। इहो पोइ बेसम्झी चईंदासीं। मनुष्य जो कर्म कंदा आहिनि उन्हनि खे पोइ सुठो ऐं बुरो ड्रामा अनुसार उन्हनि खे मिलंदो ई आहे। इन में बाप जो कोई कनेक्शन ई न आहे। इहो ख़्यालु कॾहिं न करिणो आहे कि बाबा त सभु कुझु ॼाणंदा ई आहिनि। ॾाढा आहिनि जो विकार में वेंदा आहिनि, पाप कंदा रहंदा आहिनि ऐं पोइ हिते अथवा सेंटर्स ते अची वेंदा आहिनि। सम्झंदा आहिनि बाबा त ॼाणंदा आहिनि न। सम्झंदा आहिनि कि बाबा त सभु कुझु ॼाणंदा आहिनि परंतु बाबा चईंदा आहिनि मुंहिंजो असां इहो धंधो थोरी कंदा आहियूं। जानी जानन हर अक्षर बि रॉन्ग आहे। तव्हां बाप खे सॾु कंदा आहियो कि अची करे पतितनि खे पावन ठाहियो, स्वर्ग जो मालिक ठाहियो। शिव जी जन्मांतर पापनि सिर ते ॾाढा आहिनि। हिन जन्म में बि आहे, हिन जन्म जा बि आहिनि, हिन जन्म जा पाप बतलाईंदा बि आहिनि। ॾाढनि अहिड़ा पाप कया आहिनि जो पावन थियणु ॾाढो ई मुश्किल लॻंदो आहे। मुख्य ॻाल्हि आहे ई पावन थियण जी। पढ़ाई त ॾाढी सहज आहे परंतु विक्रमण जो बोझो कीअं उतरे उन जो प्रयत्न करणो खपे। अहिड़ा ॾाढा आहिनि अथाह पाप कंदा आहिनि। अथाह पाप कंदा आहिनि, ॾाढी डिससर्विस कंदा आहिनि। बीके आश्रम खे तकलीफ़ ॾियण जी कोशिशि कंदा आहिनि। इन्हनि जो ॾाढो पाप चढ़ंदो। अहिड़ा ॾाढा आहिनि अथाह पाप कंदा आहिनि, ॾाढी डिससर्विस कंदा आहिनि।
ॿी के आश्रम खे तकलीफ़ ॾियण जी कोशिशि कंदा आहिनि। इनखे ॾाढो उन्हनि खे ॾाढो पाप चढ़ंदो। उहो पाप आदि कोई ज्ञान ॾियण सां न मिटी सघंदो आहे। पाप मिटंदा योग सां। पहिरियों त योग जो पूरो पुरुषार्थ करिणो आहे, तॾहिं कंहिंखे तीर बि लॻी सघंदो। पहिरियों पवित्र ठहो, योग हुजे तॾहिं वाणी में जौहर भरंदो। न त भल कंहिंखे केतिरो बि सम्झाईंदा, कंहिंखे ॿुधी में जचंदो ई न, तीर लॻंदो ई न। जन जन्मांतर जा पाप आहिनि सिर ते। मतिलबु जेको ज्ञान ॿुधाईंदो, अगरि हुनखे हुनजो योग न हूंदो त हुननि जा पाप चढ़ियल हूंदा, त हू कंहिंखे ॿुधाईंदा त तीर न लॻंदो। हाणे जो पाप कंदा आहियूं उहो त जन जन्मांतर सां बि ॾाढा थी वेंदा आहिनि। इन करे ॻाल्हि आहे सतगुरु जो निंदक, ई सत बाबा, सत टीचर, सतगुरु आहे। बाबा चईंदा आहिनि बीके जी निंदा कराइण वारनि जो बि पाप ॾाढो भारी आहे। पहिरियों ख़ुदि त पावन ठहो, कंहिंखे सम्झाइण जो ॾाढो शौक़ु रखंदा आहिनि। योग पाइजो बि न आहे, इन सां फ़ाइदो छा? बाप चईंदा आहिनि मुख्य ॻाल्हि आहे यादि सां पावन थियण जी। पुकारदा बि आहिनि पावन ठहिण लाइ। भक्ति मार्ग में बि हिकु आदत पइजी वई आहे धका खाइण जी, फालतू आवाज़ करण जी। प्रार्थना कंदा परंतु भॻवान खे त कन किथे आहिनि? बिगर कन, बिगर मुख, ॿुधंदा ॻाल्हाईंदा कीअं? उहो अव्यक्त आहे, उहो त अव्यक्त आहिनि। इहे सभु अंधश्रद्धा आहे। तव्हां बाप खे जेतिरो यादि कंदा ओतिरो पाप नाश थींदा। ईअं न कि बाप ॼाणंदा आहिनि, इहे ॾाढो यादि कंदा आहिनि, इहे घटि यादि कंदा आहिनि। ईअं त पंहिंजो चार्ट ख़ुदि खे ई ॾिसणो आहे। बाबा चईंदा आहिनि यादि सां तव्हांजा विक्रम विनाश थींदा। बाबा बि तव्हांखां पुछंदा आहिनि कि केतिरो यादि कंदा आहियो। चलण सां बि मालूम पइजी वेंदो आहे। सवाइ यादि जे पाप कटे न सघंदा। ईअं न कंहिंखे ज्ञान ॿुधाईंदा त तव्हांजा हुननि जा पाप कटिजी वेंदा। न, जॾहिं ख़ुदि यादि करनि तॾहिं पाप कटिजनि। मूल ॻाल्हि आहे पावन ठहिण जी। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजा ठहिया आहियो त कोई पाप न करो, न त ॾाढो ज़ोर सां किरी पवंदा। उमेद बि न रखणी खपे कि असां सुठो पद पाईंदासीं। प्रदर्शनी में ॾाढनि खे सम्झाईंदा आहिनि त बसि ख़ुशि थी वेंदा आहिनि। असां ॾाढी सर्विस कई, परंतु बाबा चईंदा आहिनि पहिरियों तव्हां त पावन ठहो। बाबा खे यादि करो। यादि में ॾाढा फेल थी वेंदा आहिनि। ज्ञान त ॾाढी सहज आहे। सिर्फ़ु 84 जो चकर ॼाणणो आहे। हुन पढ़ाई में केतिरा हिसाब किताब पढ़ंदा आहिनि। हुन पढ़ाई में केतिरो पढ़ंदा आहिनि, महिनत कंदा आहिनि। कमायो, हुन पढ़ाई में केॾी पढ़ंदा आहिनि, महिनत कंदा आहिनि। कमायो छा? पढ़ंदे पढ़ंदे मरी विया। तव्हां ॿार त जेतिरो यादि में रहंदा ओतिरो धारणा थींदी। पवित्र न ठहींदा, पाप न मिटंदा त ॾाढी सज़ा खाइणी पवंदी। ईअं न असांजी यादि त बाबा खे पहुचंदी आहे। बाबा छा कंदा? तव्हां यादि कंदा त तव्हां पावन ठहींदव न। बाबा हुन में छा कंदा? छा शाबाश ॾींदा? ॾाढा ॿार आहिनि जो चईंदा आहिनि असां त सदैव बाबा खे यादि कंदा रहंदा आहियूं, उन्हनि जे बग़ैर असांजो आहे ई केरु। इहे बि कपोड़ो मारंदा रहंदा आहिनि। यादि में त ॾाढी महिनत आहे। असां यादि कंदा न, इहे बि सम्झी न सघंदा आहिनि। अंजाने सां चई ॾींदा आहिनि असां त यादि कंदा ई आहियूं। महिनत बग़ैर कोई विश्व जो मालिक थोरी ठही सघंदा आहिनि, ऊच पद पाए न सघे।
यादि जो जौहर भरियलु हुजे तॾहिं सर्विस करे सघे। बिगर ॾिसे केतिरी सर्विस करे प्रजा ठाहे। पावक चईंदा आहिनि यादि जो जौहर भरे तॾहिं सर्विस करे सघे, पोइ ॾिसो केतिरी सर्विस करे प्रजा ठाहींदा। त मतिलबु जेकी आत्मायूं ॿियनि खे ज्ञान ॾेई बाबा जो ठाहींदा आहिनि, मतिलबु उन्हनि में ॾाढो यादि जो बल आहे, मतिलबु उहे पवित्र आत्मायूं, है न। हिसाबु खपे न, असां केतिरनि खे आपसमान ठाहींदा आहियूं, त इहे निशानी प्रजा ठाहिणी पए तॾहिं राजा जी पद पाए सघंदा आहियूं। उहो तॾहिं उहो त हाणे कुझु आहे न, योग में रहे जौहर भरिजे, योग में रहे जौहर भरे तॾहिं कंहिंखे पूरो तीर लॻे। शास्त्रनि में बि आहे न, पिछाड़ी में भीष्म पितामह द्रोपणी आदि खे ज्ञान मिलियो। जॾहिं तव्हांजो पतितपनो निकिरी सतो प्रधान ठही आत्मा सतो प्रधान ते आत्मा अची वेंदी, तॾहिं जौहर भरंदो, तॾहिं झटि तीर बि लॻंदो। असां कंहिंखे बि सम्झाईंदासीं त ये कॾहिं ख़्यालु न करो कि बाबा त सभु कुझु ॼाणंदा आहिनि। बाबा खे ॼाणण जी छा दरकार, जो कंदो सो पाईंदो। बाबा त साक्षी थी ॾिसंदा रहंदा आहिनि। बाबा खे लिखित आहे फलाणे जॻह वञी करे सर्विस कई। बाबा खे कई बार लिखंदा आहिनि। बाबा पुछंदा पहिरियों त यादि जी यात्रा ते तत्पर आहियो। पहिरीं ॻाल्हि त इहे ई आहे न, ॿिया संग तोड़ हिकु संग जोड़ो, देही अभिमानी ठहिणो पवंदो। घर में त रहंदे बि सम्झाइणो आहे, इहा त पुराणी दुनिया आहे, इहा त पुराणी देह आहे, हीअ सभु ख़लास थियणो। असांजो कमु आहे बाप ऐं वर्सी सां। बाबा ईअं न चईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में न रहो, कोई सां ॻाल्हियूं न करो। बाबा सां पुछंदा आहिनि शादी ते वञो, बाबा चईंदा भल वञो, हुते बि वञी करे सर्विस करो। बुद्धि जो योग शिव बाबा सां हुजे। जन्म जन्मांतर जा विक्रम यादि जे बल सां भस्म थींदा। हिते बि अगरि विक्रम कंदव त ॾाढी सजायूं भोगणी पवंदियूं। पावन ठहींदे ठहींदे विकार में वियो त इहो मरियो, हिकदमि पुरजो थी वेंदा आहिनि। श्रीमत ते न हली सघंदा, ॾाढो नुक़सानु कंदा आहिनि। क़दम क़दम ते श्रीमत खपे न। ईअं पाप कंदा आहिनि जो योग लॻी न सघे। यादि बाबा खे करे न सघे। कोई त वञी करे चईंदा आहिनि भॻवानु आयो आहे, उन्हनि सां वरसो वठूं, त उहो मञंदा ई न आहे। कंहिंखे अगरि चवनि उहा तीर लॻंदो ई न, छोजो पवित्र न आहिनि। बाबा त चईंदा आहिनि भक्तनि खे ज्ञान ॿुधायो, व्यर्थ कंहिंखे न ॾियो, न त ॿियो ई निंदा कराईंदा, कई बार बाबा सां पुछंदा आहिनि बाबा असांखे दान करण जी आदत आहे, हाणे त असां ज्ञान में अची विया आहियूं, हाणे छा करूं? बाबा राय ॾींदा ॿार ग़रीबनि खे दान ॾियण वारा त ॾाढा आहिनि, ग़रीब कोई बुख न मरंदा आहिनि, है न। फ़क़ीरनि वटि त ॾाढो पैसो पियो आहे, इन करे इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि सां तव्हांजो बुद्धि हटी वञणी खपे। दान आदि में बि ॾाढी ख़बरदारी खपे। ॾाढा ईअं कमु कंदा आहिनि, ॻाल्हि न पुछो। हू ख़ुदि सम्झंदा न आहिनि कि असांजे सिर ते बोझो ॾाढो भारी थींदो वेंदो। ज्ञान मार्ग कोई हसी कुड़ी जो मार्ग न आहे।
बाप सां गॾु पोइ धर्मराज बि आहे। धर्मराज जा वॾा वॾा डंडा खाइणा पवंदा। चईंदा आहिनि न, जॾहिं पिछाड़ी में धर्मराज लेखो वठंदो तॾहिं पतो पवंदो। जन जनवंतर जी सजायूं खाइण में टाइम न लॻंदो आहे। बाबा काशी कलवट जो बि मिसाल सम्झायो अथई। वो भक्ति मार्ग, ये ज्ञान मार्ग मनुष्यनि जी बि बलि चढ़ाईंदा आहिनि न। इहा बि ड्रामा में नूंद आहे। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे सम्झायो। ईअं न कि इहे मालूम इहो ड्रामो ठहियो ई छो, है न। कई ॿार चईंदा आहिनि बाबा अहिड़ो ड्रामो ठातो ई छो। त ड्रामा त हिकदमि ठही वियो। ऐं ॿियो, हर हिक जी जीवन में कोई समय अहिड़ो हूंदो आहे जो सभिनि जी इच्छा हूंदी आहे कि वापसि अचे उहो समय, है न। त किथे किथे असांजी बि इच्छा हूंदी आहे ऐं कंहिंजी इच्छा हूंदी आहे भई असां हिते पाठ वॼायूं। त इन करे बाबा असांखे चईंदा आहिनि कि जन जनवंती सजायूं खाइण में टाइम न लॻंदो आहे। बाबा काशी कलवट जो बि मिसाल सम्झायो अथई। बाबा काशी कलवट जो बि मिसाल सम्झाई। वो भक्ति मार्ग की ज्ञान मार्ग मनुष्य जी बि बलि चढ़ाईंदा आहिनि। मनुष्य जी बलि चढ़ाईंदा आहिनि। इहे बि ड्रामा में नूंद आहे। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे सम्झणो आहे। ईअं न कि ड्रामो ठाहियो ई छो, चक्कर में लाहियो ई छो। चक्कर में त ईंदा ई रहंदा न। हीअ त अनादि ड्रामा आहे। चक्कर में न अचो त पोइ दुनिया ई न रहे। मोक्ष त न थी सघंदो आहे। मुख्य खे बि मोक्ष न थी सघंदो आहे। 5000 वर्ष खां पोइ वरी ईअं ई चक्कर लॻाईंदा। हीअ त ड्रामा आहे न। सिर्फ़ु कोई खे सम्झाइणो आहे। वाणी हलाइण सां पद न मिली सघंदो। पहिरियों त तव्हांजी आत्मा ॼाणंदी आहे। श्रीमतीअ सां छा कंदा आहियूं, केसि ताईं बाबा खे यादि कंदा आहियूं। बाक़ी बाबा इहे वेही करे ॼाणे, हिन सां फ़ाइदो छा। असांखे ख़ुदि खे ई चेक करिणो आहे न। तव्हां जो कुझु कंदा आहियो सो तव्हां पाईंदा। बाबा तव्हांजी एक्ट ऐं सर्विस सां ॼाणंदा आहिनि। इहे ॿार सुठी सर्विस कंदा आहिनि। फलाणे बाबा जो ठही करे ॾाढा विक्रम कया त हुनजी मुरली में जौहर भरे न सघे। इहे ज्ञान तलवार आहे न। हुन में यादि जो बल जो जौहर खपे। योग बल सां तव्हां विश्व ते विजय प्राप्त कंदा आहियो। बाक़ी ज्ञान सां तव्हां नई दुनिया में उच्च पद पाईंदा आहियो। पहिरियों त पवित्रता खपे न। पवित्र ठहिणो आहे न। पवित्र ठहिण बग़ैर उच्च पद न पाए सघंदा। हिते ईंदा आहिनि नर सां नारायण ठहिण लाइ। पतित थोरी ठहींदा। पतित थोरी नर सां नारायण, नारी सां लक्ष्मी ठहींदा। पावन ठहिण जी पूरी युक्ति खपे, है न। अनन्य ॿार जो सेंटर संभालंदा आहिनि। उन्हनि जी बि ॾाढी वॾी महिनत करणी। उन्हनि खे बि वॾी महिनत करणी पए। एतिरी महिनत न कंदा आहियो। हिन करे बाबा चवनि था कि पतित थोरी ठहींदो। पावन ठहिण जी युक्ति खपे। अनन्य ॿार जो सेंटर संभालंदा आहिनि। उन्हनि खे बि ॾाढी महिनत करणी पए। एतिरी महिनत न कंदा। हिन करे उहो जौहर न भरंदो आहे।
तीर न लॻंदो आहे न। याद जी यात्रा चओ, सिर्फ़ु प्रदर्शनी में त ॾाढनि खे सम्झाईंदा आहिनि। पहिरियों यादि सां पवित्र ठहिणो आहे, पोइ ज्ञान पावन थींदा त ज्ञान जी धारणा थींदी। इन करे धारणा जी सब्जेक्ट योग खां पोइ आहे। पतित खे धारणा न थींदी। मुख्य सब्जेक्ट आहे यादि जी। पढ़ाई में बि सब्जेक्ट हूंदा आहिनि। तव्हां वटि बि भल BK ठहींदा आहिनि, परंतु ब्रह्म कुमार कुमारियूं भाउ भेण ठहिण, है न। बाबा चवनि था तव्हां वटि भल BK ठहींदा आहिनि, परंतु ब्रह्म कुमार कुमारियूं भाउ भेण ठहिण मासी जो घर न आहे। भाउ भेणनि जी दृष्टि रखूं, ये मासी जो घर न आहे। सिर्फ़ु चइण मात्र न ठहिणो। देवताऊं ठहिण जे लाइ पहिरियों पवित्र ज़रूरु ठहिणो, पोइ आहे पढ़ाई। सिर्फ़ु पढ़ाई हूंदी पवित्रता न हूंदी त ऊंच पद न पाए सघंदा। आत्मा पवित्र खपे। आत्मा बाबा सखी चवनि था कि ऊंच पद पाइण लाइ असांखे ज्ञान बि खपे त प्योरिटी बि खपे। बिगर पवित्रता कंहिंखे ज्ञान न ॾेई सघो। बाकी बाबा ॾिसंदा आहिनि कुझु बि न। बाबा कुझु बि न ॾिसंदा आहिनि, ख़ुदि वेठा आहिनि, सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। भक्ति मार्ग में भावना जो पाड़ो मिली वेंदो, उहो बि ड्रामा में न हूंदा। शरीर बिगर बाबा ॻाल्हाए कीअं सघंदा, ॿुधंदा कीअं। आत्मा खे शरीर आहे तॾहिं ॿुधंदी आहे, ॿुधाईंदी आहे, मतिलबु ॻाल्हाईंदी आहे। बाबा चवंदा आहिनि मूंखे ऑर्गन्स ई न आहिनि त ॿुधा ॼाणा कीअं। सम्झंदा आहिनि बाबा त ॼाणंदा आहिनि, असां विकार में वेंदा आहियूं। अगरि न ॼाणंदा त भॻवान ई न मञंदासीं। ईअं ॾाढा हूंदा आहिनि। चवंदा आहिनि अगरि भॻवान ई न ॼाणंदो आहे त, अगरि बाबा न ॼाणंदा त बाबा मतिलबु भॻवान न आहे, ईअं चई ॾींदा आहिनि। अहिड़ा ॾाढा हूंदा आहिनि। बाबा बाप चवंदा आहिनि मां आयो आहियां तव्हांखे पावन ठाहिण जो रास्तो ॿुधाइण। साक्षी थी ॾिसंदो आहे, ॿारनि जी चलन सां मालूम पइजी वेंदो आहे इहे कपूत आहे या सपूत आहे। सर्विस जो सबूत खपे न। इहे बि ॼाणंदा आहियो, जो कंदो सो पाईंदो। श्रीमत ते हलंदव त श्रेष्ठ ठहींदा, न हलंदव त ख़ुदि ई गंदो ठही करे किरी पवंदा। कोई बि ॻाल्हि आहे त क्लियर पुछो। अंधश्रद्धा, कोई बि ॻाल्हि आहे त क्लियर पुछो। अंधश्रद्धा जी ॻाल्हि न आहे। बाबा सिर्फ़ु चवंदा आहिनि यादि जो जौहर न हूंदो त पावन कीअं ठहींदा। हिन जन्म में बि पाप अहिड़ा कंदा आहिनि जो ॻाल्हि न पुछो। इहा आहे पापनि जी दुनिया, पापात्माउनि जी दुनिया, सत्युग पुण्यात्माउनि जी दुनिया। सत्युग आहे
पुण्य आत्माउनि जी दुनिया। ये संगम युग आहे न, कोई खे डल हैड आहे त धारणा करे न सघे, बाबा खे यादि करे न सघे, पोइ टू लेट थी वेंदो। बंबोर खे आग लॻी वेंदी, पोइ योग में बि रही न सघंदा। उन समय त हाहाकार मची वेंदी, उन समय त हाहाकार मची वेंदी। सिर्फ़ु बाबा चवनि था कि बंबोर खे आग लॻी वेंदी, कोई योग में बि रही न सघंदा। हिन समय हाहाकार मची वेंदी, ॾाढा दुख जा पहाड़ किरंदा। इहे ई फुरनो रहणो खपे कि असां पंहिंजो राज्य भाग्य त बाबा खां वठी वठूं। देह अभिमान छॾी सर्विस में लॻी वञिणो आहे, कल्याणकारी थियणो आहे, धन व्यर्थ न गवाइणो आहे, जो लाइक़ु आहे उहो ई त बाबा असांखे चवनि था कि ॾाढा दुख जा पहाड़ किरणा आहिनि, इहे ई फुरनो रहणो खपे। असां पंहिंजो राज्य भाग्य त बाबा खां वठी वठूं, देह अभिमान छॾे सर्विस में लॻी वञिणो खपे, कल्याणकारी ठहिणो आहे, धन खे व्यर्थ न गवाइणो आहे, जो लाइक़ु ई न आहे अहिड़े पतित खे कॾहिं दान न ॾियणो आहे, न त दान ॾियण वारे ते बि अची वेंदो। ईअं न कि ढिंडोरो पीटणो आहे कि भॻवानु आयो आहे, ईअं भॻवानु कहलाइण वारा भारत में ॾाढा आहिनि, कोई मञदा न। हिते त ॼाणदा आहियो तव्हांखे रोशनी मिली आहे न, हिते त ॼाणदा आहियो कि तव्हांखे रोशनी मिली आहे। अच्छा, मीठी मीठी सिक्की लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। बाप दाना जे लाइ मुख्य सार, पढ़ाई सां गॾु गॾु पवित्र ज़रूरु ठहिणो आहे, अहिड़ो लाइक़ु व सपूत ॿार ठही सर्विस जो सबूत ॾियणो। पढ़ाई सां गॾु गॾु पवित्र ज़रूरु ठहिणो आहे, अहिड़ो लाइक़ु व सपूत ॿार ठही सर्विस जो सबूत ॾियणो। पढ़ाई सां गॾु गॾु पवित्र ज़रूरु ठहो, अहिड़ो लाइक़ु व सपूत ॿार ठही सर्विस जो सबूत ॾियणो आहे। श्रीमती स्वयं खे श्रेष्ठ ठाहिणो। ॿियो आहे स्थूल धन बि व्यर्थ न गवाइणो, पतितनि खे दान न करिणो आहे, ज्ञान धन बि पवित्र पात्र खे ॾिसी ॾियणो। वरदान, पुराणे संस्कारनि जो अग्नि संस्कार करण वारा सच्चा मरिजी वठो। जीअं मरण खां पोइ शरीर जो संस्कार कंदा आहियूं त नाम रूप सभु समाप्त थी वेंदो आहे न, ईअं तव्हां ॿार जॾहिं मरिजी वठाईंदा त शरीर भल इहो ई आहे, लेकिन पुराणा संस्कार स्मृतियूं स्वभाव जो संस्कार करे ॾींदा आहिनि। हाणे असां मरिजी विया आहियूं त पुराणी ॻाल्हियूं, स्वभाव संस्कार, पुराणी आदतियूं जो बि आहिनि न उन्हनि जो संस्कार करे छॾियो। शरीर त ईअं ई रहंदो, लेकिन पुराणे चाल चलन व्यवहार बोल चाल कुझु बि न हुजे। संस्कार कयो मनुष्य वरी खां अगरि कंहिंजो संस्कार करे छॾियो, उहो मनुष्य अगरि फिर वरी खां उन्हनि जे साम्हूं अचे त उनखे भूत चईंदा आहिनि, चईंदा भूत अची वियो, भूत अची वियो। ईअं बि हिते बि
यदि कोई संस्कार कयल हुआ संस्कार जागृत थी वेंदो आहे त इहे बि माया जो भूत आहे। इन भूतनि खे भॼायो, इन्हनि जो वर्णन बि न करिणो। सभु पुराणी ॻाल्हियूं, पुराणी स्मृतियूं, पुराणा सभु ख़तमु। हाणे सिर्फ़ु महात्मा ऐं बाबा जहिड़ी संकल्प, बाबा जहिड़ी मत, बाबा जहिड़ा स्वभाव संस्कार ऐं बाबा जो असांखे ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, उहा ई बुद्धि में रहणी खपनि। स्लोगन आहे कर्म भोग जो वर्णन करण जे बजाए कर्म योग जी स्थिति जो वर्णन कंदा रहो। कर्म भोग जो वर्णन करण जे बजाए कर्म योग जी स्थिति जो वर्णन कंदा रहो। अव्यक्त इशारो, जीअं राजा स्वयं कार्य न कंदा आहिनि, कराईंदा आहिनि। करण वारा राज्य कारोबारी अलॻि हूंदा आहिनि। अगरि राज्य कारोबारी ठीकु न हूंदो त राज्य डगमग थींदो। ईअं आत्मा बि करावनहार आहे। करणहार इहे विशेष त्रिमूर्ति शक्तियूं आहिनि। कहिड़ी? मन बुद्धि संस्कार। पहिरियों इन्हनि जे मथां रूलिंग पावर हुजे तॾहिं साकार कर्मेंद्रियूं स्वतः ई सही रास्ते ते हलंदियूं। त पहिरियों पंहिंजे मन बुद्धि संस्कार इन्हनि शक्तियुनि ते कंट्रोल हुजिणो खपे। पहिरियों इन्हनि जे मथां रूलिंग पावर हुजे तॾहिं साकार कर्मेंद्रियूं बि ठीक रीति हलंदियूं। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।